अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, मकली में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन की गॾिजाणी थी। गॾिजाणी में पाकिस्तान के जनरल सेक्रेटरी असदुल्ला दुरानी, सिंध के सदर अहमद नवाज पठान, बशीर कलोड़ो, परवेज़ बलोच, इशफाक बम्बरो समेत सभी मुलाजमन की शिरकत। सिंध ऑनलाइन टीवी ठटे के ब्यूरो चीफ दरियाकान खुश्क मूजिब उन मौके ते मरकजी अगवान असदुल्ला दुरानी चयो त हिकु मुल्क है पर कानून ब पिया हलन। पंजाब के मुलाजमन के जेके मुराहतूं आहिनि उहे सिंध के मुलाजमन के नथियूं ॾिनियूं वञनि। न वरी वफ़ाक पारां जेको ऐलान थिए तो त उन मां सिंध जे मुलाजमन के फ़ाइदो नथो मिले। ही किथे जो इंसाफ है। असां पंहिंजे जायज़ मुतालबन लाइ 22 मार्च ते कराची में वज़ीर आला हाउस अॻियां धरणो हणंदासीं। सूबाई अगवाननि चयो त सिंध जे मुलाजमन सां नाइंसाफ़ी का नई ॻाल्हि नाहे। हर हुकूमत सिंध जे मुलाजमन के नज़रअंदाज कयो आहे। हुकूमत 22 मार्च खां अॻु मुतालबो मंज़ूर न कया त तारीख़ी धरणो हणंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।